अस्सलाम वालेकुम। छा अव्हांखे ख़बर आहे त हब्बारी केरु हुआ ऐं उन्हनि सिंध ते कॾहिं हुकूमत कई ऐं केतिरो अरसो हुकूमत कई? त इंशाअल्लाह हिन वीडियो में अव्हांखे उहा सभु तारीख़ मिलंदी। त हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। सिंध ते हब्बारियुनि सन 854 ईस्वीअ खां हुकुमराननि जी हैसियत में सन 1010 ईस्वीअ ताईं आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार हुकूमत कई हुई। उहे हब्बार बिन असद जो औलाद आहिनि जिन 730 ईस्वीअ खां सन 738 ईस्वीअ जे विच में कंहिं साल में सिंध पहुता हुआ। यमानियुनि ऐं हजाज़ियुनि यानी नज़ारियुनि में घरू लड़ाई थी त हब्बारियुनि पंहिंजो किरदारु अदा कंदे हजाज़ियुनि जो पासो वरितो। अब्बासी हाकिम इमरान बिन मूसा बरमकीअ यमानियुनि जी मदद कई हुई। हब्बारियुनि जे अॻुवान उमर बिन अब्दुल अज़ीज़ 840 ईस्वीअ धारे इमरान खे माराए विधो हो। बगदाद जे ख़लीफ़े पारां मुक़ररु कयल आख़िरी गवर्नर हारून पिणु मक़ामी लड़ाइयुनि में मारिजी वियो हो। इन तरह उमर खे अॻिते अचण जो मौक़ो मिली वियो। मुख़्तलिफ़ सिंधी क़बीला जत मेद ऐं के ॿियूं ज़ातियूं हब्बारियुनि जी मदद में वधी आयूं। नेठो हब्बारी सन 854 ईस्वी में सिंध ते क़ाबिज़ थी विया। उमर बिन अब्दुल अज़ीज़ खे ख़लीफ़े अल मतूकल उन शर्त ते सिंध जो हाकुम तस्लीम कयो त संदसि नालो जुमे जे ख़ुतबे में पढ़ियो वेंदो। बाक़ी सभिनी मामलनि में हब्बारी हाकुम आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार हुआ। हब्बारियुनि जे दौर में सिंध जो मुल्क बिल्कुलु पुरसकून ऐं ख़ुशहाल हो। जॾहिं त बनु उमैया ऐं बनु अब्बासिया जे ज़माने में लाॻीत फ़साद ऐं बग़ावत रही ऐं हालतूं ख़राब खां ख़राब थींदी वियूं। ज़राअत जी वाध सिर्फ़ु अमन अमान में थींदी आहे। हब्बारी जीअं त विच सिंध में रहंदा हुआ ऐं पाण बि ज़मींदार हुआ, उन करे ज़रई मक़सदनि लाइ आबपाशीअ जी अहमियत खां बि पूरी तरह ख़बरदार हुआ। संदनि साम्हूं वॾो मसइलो पुराणियुनि ऐं क़दीमी शाख़ुनि ऐं कुड़ियुनि जे बहाली ऐं नवनि वाहन जी खोटाई शुरू कराइण जो हो त जीअं पोखी राईअ लाइ तुर्त ऐं मुनासिबु पाणी मिली सघे। हिननि क़दमनि सबबि मुक़ामी सिंधी आबादी में संदन वक़ार वधी वियो। हब्बारियुनि मक़ामी ॿोधियुनि ऐं हिंदुनि सां बि सुठा तालुकात क़ाइमु कया, जिन में हिकु अलवर जो हिंदू राजा हो जो ख़ुदि मुख़्तियार बि थी चुको हो। सिंधी क़बीलनि जी अक्सरियत सां संदन सुठा लाॻापा हुआ। ख़ासि तरह राजपूत नस्ल जे समन सां जे हिंदू बि हुआ त मुस्लमान बि हुआ। जॾहिं सिंध में हब्बारियुनि जी हुकूमत हुई तॾहिं कच्छ में समन जो राॼु क़ाइमु हो। सिंध जे समन ऐं कच्छ जे समन जा सुठा तालुकात हुजण सबबि हब्बारियुनि ऐं कच्छ जा तालुकात बि बहितरीन रहिया। कच्छ जो रण अञा नार यानी खारी हो ऐं सिंध खे ॾखण खां हमले जो ख़तरो थी सघियो थे, पर कच्छ जे समन सां दोस्ती हुजण करे इहो ख़तरो न रहियो हो। कच्छ जे चावड़नि जो उतां जे समन सां रत जो रिश्तो हो। चावड़नि जी गुजरात जे चालोकियनि ऐं राष्ट्राकोटनि सां लाॻीती दुश्मनी रहंदी हुई। इहो हब्बारियुनि जे मुफ़ाद में हो त सिंध जे समन जी मुआरफत कच्छ जे समन सां बहितरीन लाॻापा रखनि त जीअं गुजरात जी मज़बूत हाकुमनि खे पले सघिजे। गुजरात जे हमले जी सूरत में कच्छ जे समन जो वधि में वधि मदार सिंध जे समन ते हो। उन्हनि काठियावाड़ जे मक़ामी हाकुमनि सां बि सुठा तालुकात रखिया। यादि रहे त सिंध ऐं गुजरात जे विच में काठियावाड़ हिकु वफ़र ज़ोन जी हैसियत रखंदड़ रियासत हुई। अब्बासी ख़िलाफ़त मामून जे मौत खां पोइ ज़वाल पज़ीर थी। उहे क़ुवतूं जे अब्बासियुनि जे मुख़ालिफ़ हुयूं। उन्हनि ओभर जी शहनशाहत जे ख़्याल खे हथी ॾिनी। उन खां अलावा फ़ौज जो रियासत जे मामलनि में दख़ल ऐं शिया बादशाहत जो उभरण बि संदनि ज़वाल में मददगार बणियो। शिया हुकुमनि पूरो ज़ोर अब्बासी ताक़त खे ख़तमु कराइण ते लॻायो। इब्तिदा में पहिरीं फ़ातिमी ख़िलाफ़त त्यूनिस में क़ाइमु थी ऐं 60 साल पोइ मिस्र में हिकु वधीक शिया मसलक जी सियासी ताक़तवर रियासत जो उसरणु। इहे सभु वाक़िआ अब्बासियुनि जी मुख़ालिफ़त में हुआ। फ़ातिमियुनि जा इरादा कॾहिं बि मुनज़िम तौरु साम्हूं न आया। उन्हनि जो ज़ाहिरी मक़सदु आलमी सतह ते इस्लामी मुल्कनि जी बादशाहत क़ाइमु करणु हो। अमली तौर ते फ़ातिमियुनि नंढे खंड मर्कज़ी एशिया ऐं बगदाद में तबलीगी कम लाइ माण्हू मोकिलण खां सवाइ ॿियो कुझु बि न कयो। कुझु शिया रियासत जहिड़ो यमन, हजाज़, फ़लस्तीन, अफ्रीका जे ॻाढ़े समुंड जो किनारो, ससिली ऐं ट्यूनिस खां अलावा इदरीसियन, ख़ारिजियन, रुस्तमियन ऐं कुरामतियन जो वजूद बि मिले थो, पर उहे न त फ़ातिमी शहनशाहत जो हिसो हुआ ऐं न वरी उन सां लाॻापियल हुआ। करामतियुनि जो तावन ख़ालिस वापारी ऐं माली फ़ाइदनि लाइ हूंदो हो। अलबत्ता एतिरो ज़रूरु थियो त सिंध, मुल्तान ऐं मर्कज़ी एशिया जहिड़नि ॾूरान इलाइक़नि में फ़ातिमियुनि वरी जज़्बे सां इस्माइली अक़ीदे खे ज़रूरु पखेड़ियो हो। सिंध जे हब्बारियुनि उन तबलीगी अमल में को बि दख़ल न ॾिनो ऐं जुमे जे ख़ुतबे में अब्बासियुनि जो नालो बि वठंदा रहिया। आख़िर में हब्बारियुनि खां निहायत आराम सां सूमरनि हुकूमत जी वाॻ वरिती। सूमरा मक़ामी हुआ ऐं इस्माइली अक़ीदे जा हुआ ऐं उन्हनि जे दौर में ई हिकु मुख्य मज़हबी फ़िरक़ो थी उभरियो। उन्हनि जी इब्तिदाई 157 सालनि जी हुक्मरानी ऐं मर्कज़ी एशिया, सीस्तान, अफ़गानिस्तान ऐं बलोचिस्तान यानी ख़ुरासान ते ताहिरीन, सफ़ारीन, सामानीन ऐं आल बोविया वारनि जी हुक्मरानी हुई। उन्हनि जो दौरु मुख़्तसिर रहियो। हू हर वक़्तु पाण में विढ़ंदा रहिया। उन करे खेनि कॾहिं बि सिंध जे मामलनि में दख़ल ॾियण जो वजह न मिलियो।
सिंध जे हबारनि जी ओभर वारी सरहद पुराटेहारनि जी बादशाहत सां लॻ हुई, जेका बंगाल ऐं उत्तर हिंदुस्तान ताईं पखिड़ियल हुई। ख़ुशकिस्मतीअ सां हवाई जहाज़नि जे इस्तेमाल खां अॻु कॾहिं बि सिंध ते ओभर खां हमिलो न थियो आहे। उन हूंदे बि हबारनि वॾी फ़ौज रखी, जंहिंमें हाथी बि शामिलु कया विया। मुल्तान में बनू साम्य जी हुकूमत हुई, जंहिं ताक़तवर राजाउनि खे बि मंदरनि जी आड़ में ज़ाब्ते हेठि रखियो हो। त उमेदु आहे त हीउ वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे हिकु लाइक ज़रूरु कयो ऐं जेके बि नवां दोस्त आहिनि उन्हनि सां इहा ई गुज़ारिश आहे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसि ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।